नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मिठी में ख़बर ॾींदा हलूं त पूरी दुनिया वांगुरु ٿرپارڪر में डिप्टी कमिश्नर ٿرپارڪر محمد नवाज सोहो ऐं डिस्ट्रक्ट हेल्थ ऑफिसर ڈاکٹر گوردن दास पारां हिफ़ाज़ती टुकनि जो आलमी हफ़्तो वैक्सीन असांखे वेझो आणे थी जे उनवान तहत मल्हाइण जो ऐलान कयो वियो आहे। हिन चयो त हिफ़ाज़ती टुकनि जो आलमी हफ़्तो 24 खां 30 अप्रैल 2021 ताईं मल्हायो वेंदो। हिन चयो त पैदाइश खां 2 सालनि जे ॿारनि खे हिफ़ाज़ती टुका लॻाराए 11 ख़तरनाक बीमारियुनि जंहिंमें ॿारनि जी टीबी, पोलियो, वॾी करंगी झटकनि जी बीमारी, कारो कमन, गर्दन टोड़ बुखार, नमूनिया, दस्तनि जी बीमारी, उरड़ी मुदे जो बुखार जहिड़े बीमारियुनि खां बचायो। ॻोठ में ईंदड़ टीम या वेझे हिफ़ाज़ती टुकनि जे मर्कज़ तां 11 बीमारियुनि खां बचाव जा टुका मुफ़्त लॻारायो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।